बस पंहिंजूं अल्हम्दुलिल्लाह स्कीम जेके आहिनि तक़रीबन पूरियूं थियनि बि थियूं। कुझु माण्हुनि जा साथ बि हुया त स्कीम्स पूरियूं न थियूं थियनि। इंशाअल्लाह ताला उहो बि जल्द में जल्द तव्हांखे ख़बर आहे कुझु इशूज़ जी वजह सां उहे कुझु अर्सो जेको आहे असां हाणे कॉन्ट्रेक्टर्स खे पाबंद कयो आहे त जल्द में जल्द पंहिंजा कम ख़तमु करनि और उन्हनि आवाम खे जेको आहे हिन जी स्कीम्स जेके आहिनि सभिनि खे मिले। जो क्लाइमेट चेंज आहे ख़ासि तौर ते हिन इलाइक़े खे पाणी जी रोटेशन जेकी आहे काफ़ी दफ़ा चयो आहे जेको वाराबंदी आहे पाणी हिते पुॼाइण तव्हां ॾिठो आहे त सरदारगढ़ वारे पासे तव्हां वेंदो असांजी ज़मीनदारी बि हुते आहे त पाणी कोन्हे वाकई और वरी मथां इहा ॿोॾ जी सिचुएशन ते क्लाइमेट चेंज जेके सिचुएशन राइज़ थी आहे उन सां पाण टैकल कयूं था और तमामु इन में वक़्तु लॻंदो पर इंशाअल्लाह ताला और इहो हिकिड़ो छड़ो पंहिंजो मसइलो न आहे इहो ग्लोबल इशू आहे। अच्छा, सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ़ जेको हैदराबाद में एहतजाज हले थो मुसलसिल उन ते तव्हां छा चवंदव? मां चवंदुमि जेको बि हूंदो इंशाअल्लाह लीडरशिप जेको आहे उहो बहितर फ़ैसिलो वठंदी। कश्मीर जे इलेक्शन जे हवाले सां ॾिसो उहो त लीडरशिप पाण इलेक्शन थियूं आहिनि तव्हां ॾिठो GB में बि थियूं आहिनि इहे कश्मीर में बि थियनि थियूं असांखे फतह हासिलु थी अॻे बि अलाह ताला फतह हासिलु कराईंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़िदमत न के छड़ो सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में आहे ऐं उनखे माण्हू सराहनि बि अथा उहो पंहिंजे वोट जी शक्ल में उनखे वापसि बि करनि था एज़ अ रिस्पॉन्स। बीठो आहे DHO साहिबु असां चऊं था बहितर सां बहितर रन थी सघे सहूलियात जेके आहिनि न उहे पहिरियों माण्हुनि वटि हिते घटि हुयूं इंफ्रास्ट्रक्चर घटि हुयो हाणे उहो बहितर थियो आहे ऐं निज़ाम बि असां ॾिसंदासीं जेको बहितर हलाइण जी क़ाबिलियत रखंदो मुंहिंजे ख़्याल सां PPT वारनि साबित बि करे ॾेखारियो आहे त छो न अगरि अहिड़ो को फ़ैसिलो वरितो वेंदो जंहिंमें अञा बहितर निज़ाम फंक्शनलाइज़ करे सघो था छो न ठाहियो त जीअं कुझु हिसो PPH खे ॾिनो वञे या कुझु हिसो पंहिंजो नयूं बिल्डिंग हिते तव्हां ॾिठियूं ठहनि इंशाअल्लाह इहो सभु कमु करण जो मक़सदु इहो आहे त जीअं माण्हू दरपदर न थियनि उन्हनि जी बहितर में बहितर सहूलियत हासिलु कनि। अगरि को अहिड़ो तव्हां माण्हुनि खे वापसि आने सघो था त उन्हनि खे अस्पताल में तव्हां भले जेतिरा बि बेड लॻायो भले 50 लॻायो डॉक्टर त वठो कहिड़े कम जो तव्हांजा बेड आहिनि ॾिसो तव्हां स्टाफिंग खे ॾिसो तव्हां कमु कयो ठीकु आहे।